ढलजी झड़प हाथी हंधौन चुरेल सडल मूछा कयो आहे तो वो कुछ कयो आहे जेको दुश्मन भी न करे। अञा पीड़ पड़ीस या परे थी त मां ॿुधायांस त कासिम करनि था हारे या मारे। सडल मुझी गाल त ॿुध। न ॿुधंदुसि तुझी ॻाल्हि न ॿुधंदुसि। सडल ॿुधीस त सही न ॿुधीस त चवे छा थो। इसा न ही ॿुधण लाइक़ ई न आहे। कसूर त ॿुधायो मालूम थे मारियो छो था। अञा मालूम तो करी अरे तोखे शर्म नथो अचे औरतुनि खे तंग तो करी। मुंहिंजो रिश्तेदारनि कासिम रिश्तेदारी जो इहो मतलब ना है मिरल जियां तू थो करी। भला ता ठीक हो कयो आजा हर को पांजो घर संभाले मीरल ते मारो छो माठे मरोटे सां मुंडी मिठी न पहुचई। बादल ते हमलो कयो तस ऐं बादल जख्मी थी पियो आहे। अनवर साबित कर आहे को शायद। ॻाल्हि ॿुध जे शाहिद मिलियो या सुण सपई त पोइ मीरल तूं सेकाट जी वेंदे मीरल बादल खे अकेलो न समझजांइ। इहा सोढल जी सुध थई मता पो पछताए जो त सोढल जी झड़प हाथी हंधो न चुरे। अचो कासिम अचो इसन अचो अनवर। ये चइबो आहे जीअं तूं थो चवीं बेहतर बदनामी। बाबा साईं चङाई जो वक्त ही कोन्हे। चङाई असुल चइजे ई न। चकड़ीअ में नक बोड़े बुढ़ी मर अहिड़ी चङाई का बस के बिला ॾेढरी ज़ुकाम मौला जो आशान मूंखे थो चवीं। न न गोहर जी मजाल जो तव्हां खे चवे या मेरी ज़मान जी ॻाल्हि कयमि। हाणे ॿुध कॾ तव्हां ॾे की बिला मंठार ऐं जबार खे घुराए को ख़ासि कम आहे छा? हा ख़ासि कम आहे। सरदार मूंखां गुझो था रखो। न तोखां गुझो छो रखंदुसि। पोइ वठी अचनि त तुंहिंजे रूबरू चवनि। मूंखे त सुध हुजे न सरकार। चवंदोसान त नूरीअ खे खणी कंहिं महफ़ूज़ जाइ ते बंदि कनि का गुस्ताखी न थिए। उन खां पोइ हवेली पोइ सभिनी खे मोकल आहे। बाबा बाबा आखिर मूं कहिड़ो कसूर कयो इहो ई न जो तुंहिंजे घर में ॼायसि। मोमल धीअ वहलूर न वञे। मजबूरीअ में माण्हू केॾो बि भथके भथड़े पर धीअ कुझु न करे सघंदो आहे। सॼी दुनिया सुखी आहे ऐं मां डोलावन में धीअ आहियां तॾहिं। मोमल औलाद धी जो हुजे या पुट जो माउ पीउ जे लाइ फ़र्क़ु न पवंदो आहे। समानो आहे
माशरो सजी उम्र विहारे न सघ पियो थिए इहो ई फर्क आ थिए त पोइ बाबा संग चटी में मां जो दुनिया जे दस्तूर खे छा कया सोचींदे मुझे सीने में सुयूं थियूं लॻनि सूर जूं पर धीअ बेवस त उठनि बि पार छॾिया हुआ बाबा हथों पवे हाज कचो कया केचन खे मुखे ऋण में रोले जाने मुझी बाहि में उछले तो पोए गोली तो बहाना दुनिया जे दस्तूर जा रत रोवा पर रोवण ते भी बंदिश तू ही बुधाए बाबा कया आखिर छा कया मां नरो नरो मुझी थी है नरो हेरा मूं तोखे चयो हो न त मैं हुन जो वाड़ो साफ कर ऐं हुन जा छेड़ा गॾु करे सुकड़ा वञी विझी अची या मूं तोखे चयो त खट ते अची खुप खोड़े बालम थी वेही रहो चाची ॿियनि कमनि खां त रोकी थी बाक़ी वाड़े जो कम ऐं ॿियनि जा छेड़ा सुकड़ा विझण जे लाइ चवी थी न न अरे मुंहिंजी राणी मुंहिंजी सिकी लधी ऐं तोखे त हाल मां पिंगो थी घुराए ॾियां पोइ उन ते ख़ैर सां तूं चढ़ी वे पोइ आऊं तोखे लो ॾींदुसि हा आयो थी हल हाणे थी घर जो कमकार कर त टुंडो मंडो न करे छॾी हा पोइ वेठी हुजी जा कट ते कम ई नथो सुझेसि बीह बीह तोसां त आऊं पुॼंदुसि हा आई यार वांगुर रत पी छॾींदी सही सारा मुई नाहे जो तू सुख जो साह करदी खुदा जी कुदरत ही बहाने बालमड़ी थी वे थी कट ते हां कम न कर जी हां खाधे ला यरकी सोढल जो सिर खणो आ मखण सोढल जो जबल सां टक्कर न मीरल जबल भी जीतामड़ो थी वेंदो आ मखण भली पर सोढल सां न फिटाए मीरल छा वञे सोढल जो बेइज्जती संदो सांस असां मुदाखलत कई आहे संदस जे मामलनि में जो हू थो करे मुड़ी लंग सोढल खां मीरल रोनो नाहे ऐं नूरी मानणी आहे ऐं सोढल जो सिर सारणो आहे अबो मीरलुस हा मीरल आहियां छा ते उलर कई थो जमादार जबल उठ ने खबर कना जोशना सिद्धो ॻाल्हाए जमादार पाण खे गिरफ्तार समझो गिरफ्तार हा बादल ते हमले जे केस में अंत खने सड़े जमादार जबल सोनूना खंतडी खाखर खनपेस ने खबर कना जोशना छा तो चई जमादार छा तो ॾिसी जमादार जबल जे अखियुनि में बाहि नथो ॾिसी जोश जी ख़बर न थई सॼी थाणे ते पहुंदई वठोन तादर था ॾेखारिन हलो अध में थियो हलो थोरो ध्यान सां घुम मेरुला जिंदगी ऐं मौत अल्लाह जे वस आहे न हिकु सेकंड वधी सघे थी ऐं न हिकु सेकंड खुटी सघे थी बिला शक पर ध्यान भी जरूरी है यार इहो त आहे पर जॾहिं पुॼींदी आहे न यार त ध्यानु होश ऐं हवास सभु गुम थी वेंदा आहिनि मेहार सां वेझो थियणो पवंदो मिहार सां हा हिकु दुश्मन खुटाइजे त बि चङो मिहार वेझो आयो त सम्झ मौत वेझो अची वियुसि तो संदसि नियत खे सम्झी नथो सघी तोखे लाकअप 2-3 ॾींहं हयाती वधाए ॾिनी मेरला यार वरी मां हिकु दफ़ो फुरकान खे चवांसि त साख पत वठे घणा दफ़ा साकू खणंदुसि
यार वरी भी हिको दफ़ो चवण में भला कहिड़ो हर्ज आहे? भले मुंहिंजो बि दोस्त आहे मुनवर जे करे। मूं चयो न एहतियात सां घुम। जेका क़िस्मत। सरदार नबारी हथ जी वारणी पई निसार। ॿार खेरू ॿार चझड़ मां पाणे थो कयांसि। छा कई मदर? मुझो खैर आ छुट तुझी जिंदगी आम आ। हिन केर खबर ना है दादन मौत आ। मौत डरणो ना है खेरू। खेरो निकर त निकरूं। खण मूंखे यार। नको बा तो भला के केर तो खणे? जे पहुतो त पो मारे विझंदो यार। खेरो टेक वट त निकरूं। भॼी वियो शायद। अॻुवठी न सोट हिकर तुझी कयां खेरू जुई छॾे कोन भॼी वेंदो। खेरूअ जो ख़त्मो पढ़ंदुसि। खेनि ख़बर न आहे त दादन मौत आ ऐं मौत डरणो न आहे। शबाना भली चवे से पर दादन असली कोन मनींदो। इन्हे जे मगज में को मेडियालो आछा बोह भरल थस बोह। इने बोह के साड़ो पंदो तदही वनी समत में दो यो दादन। मन्याए विदेस शबाना धाणो। मुश्किला सोराब मुश्किला तू बीते त मां बीते। इहो के कदम खणण का सवा कोन मनींदो। आई माठ मां ब कोन कंदा से छो त धाणो धणकिया ने धणकी ना है। अल्लाह सान्या दींदुस मनींदो। भला पंजन खां निकरी विंदो कादे? पंजन खां निकरंदो ही कोन। भला यो फकीर वेही या वने। भला बुद्ध धनो जी के बुधाए। अंदर में एक साए रंग जी शय थींदी आ। कंहिंजे अंदर? माण्हूअ जे अंदर जेरे सां गॾु। सवाल ॾाढो ॾुखियो आहे मां साथ। भला पितो? हेॾो सारो पितो हियां जेॾो हिन फ़कीर जे अंदर में आ। बाक़ी जे तो वटि कोन्हे त बस छा? तूं वरी मूंखे ईअं थो चई? हां बीह त मां तोखे ॾिसां थो। ओ चलियो गई ना तोरा में चली ए मारे छॾे सोराब मार कापो वई। धाणो धाणो तरो भरी मां साथ कौन आयो बड़ी धाणो। अम्मा जेकॾहिं ॿीहर इहा ॻाल्हि कई न त मां कोन रहंदी माए। न रहंदी काॾे वेंदी चरी?
ॿुधाईंदसि कोन ओचिते ख़बर पवंदव पोइ ये कूकू ऐं दाहूं मोटाए कोन सघंदव। तू होश में त आहीं कंवल? हाँ हाँ मां बिल्कुल होश में आहियां। मूं त का ॻाल्हि कई न आहे धीअ। मामी सोराब धीअ धण जो ॿार आहीं कंवल, सोचबो त सही न। धण न आहियां अम्मा, अकेली आहियां, पर अकेली हूंदे बि तोते धण वांगे पार आहियां अम्मा। दादन जे मथे में अलाए छा आहे, तुझे मन में अलाए छा आहे, विच ते अची मां अड़जी वई आहियां। छा ॻाल्हि आहे? परेशान था लॻो? कुझु बि न आहे पुट। कुझु त आहे अम्मा, जो तूं परेशान थी लॻी, ऐं कुझु आहे बि ज़रूर जेको लिकाए पई। मां छो लिकाईंदसि? पर इहो त ॿुधाए मज़हर किथे आहे? वापसि हली वियो छा? न अम्मा, इते आ। इते भी काथे? थोड़ी रहंड आयसि, अस्पताल में आहे। रहंड अस्पताल? दुश्मन हमलो कयो, धक्को मूंखे थी आया आहियूं। मज़हर ट्रप ॾेई मुंहिंजे आॾो अची मूंखे बचाईंदे धकी थी पियो आहे। अदा धक घणा त न लॻसि? कुले में धक अथसि, डॉक्टर सतारा वटा बचा अथसि। तू ग़लत पियो चईं, दुश्मननि खे कुझु थी न वियो हुजे। कुझु न थियो अथसि अम्मा, तूं परेशान न थी। मां पैसा खण आयो आहियां त अस्पताल नींदुसि। बाक़ी रहिया दुश्मन, खेनि ख़बर आहे त ददन मौत आहे, ऐं मौत डरणो नाहे। हाँ, जी ड्रिप खत्म थे, जल्दी हॉस्पिटल पहुंचो। चक्कर था अचनि डॉक्टर साहब। रत जी कमी आ, चयो मांस त अस्पताल नेस, पर ॿुधई कोन। पैसनि लाइ विया सर घर। पैसा चविया त मां ॾियांसि आ, इहो बि को मसलो आ? सर अॼु पैसो वॾो इशू आ। पैसो जहिड़ो सभु कुझु आ। ना है सब कुछ पैसो। माण्हू ज़रूरतनि ऐं ख़्वाहिशनि में फ़र्क़ु समझे त को इशू ई ना है पैसो। चक्कर था अचनि डॉक्टर। परेशान न थी मज़हर। परेशान न आहियां डॉक्टर, पर अलाए छा थो थिए। जावेद जी सर। हीअ इंजेक्शन खणी वठो। ही सब कुछ तकरारनि जो सिलो आहे। वज़ीर खे ओली गोली लगी आहे, जेको अञा ताईं सही न आहे। उमिरि ते वञा हा, पर हाणे तकरार हल कराए पोइ वेंदुसि। डॉक्टर सा मज़हर इंजेक्शन हाणे कयां तो सही थी वञे। डॉक्टर हाँ ओ मज़हर अखियूं खोल। मज़हर मज़हर मुझी गाल गौर सां ॿुधो। जी सरदार। जेकॾहिं थोरी बि ग़लती थी न त हयाती जे लाइ सिकंदो, हयाती जे लाइ। न थींदी किबला।
जे थी तो गोहर बि सुझे बि थो ज़रो रिआयत न थींदव। मुंहिंजी इज़त में ज़रो बि खलल पियो त पोइ रिआयत छाजी गोहर? सरदार चवंदो बि या रुगो दाबन ते ज़ोर हूंदो। बस हुकुम कयो सरदार। नूरी ऐं संदसि माणस खे खणी कराची पहुचायो। कराची? चवे इहे थो ॼण ॿाहिरि मुल्क त मोकिलिया हा न। कराची बि किथे सरदार? मुंहिंजे बंगले ते ॿियो वरी किथे? असांखे ॾिठल ई न आहे सरदार। नवाज़ खे घुरायां थो, कयांसि थो फोन, शाम ताईं पहुची वेंदो। ठीकु आहे, असीं कमु मोकिलाए उताक ते ईंदासीं। न ओताक न, पाकी लाडी जे ॿाहिरां उते गाॾी ऐं नवाज़ पहुचंदा। तव्हां सिधो कराची। हिकु अर्ज़ु कयां? चओ। लाज़मी न आहे त जंहिं राति वञूं कामयाबु थियूं। राज़दारीअ लाइ एतिहास त करणो पवंदो न सरदार। हेॾा हर ॻाल्हि तयारु हूंदी, रुगो तव्हांजे इतलाउ जी देरि थींदी। जीअं तव्हां निकिरंदो त सुबुह जो हू कहंदी त दादन बाह खई आ। छोरी ॻाल्हि त ॿुध, मुंहिंजे मथे में मखो आ छा? वरी छा थियो चाची? अटे वारे दॿे में चांवर लाहे आई ऐं जेका मानी थी पचाए रुगो चांवर ई चांवर पिया आहिनि। न न इहे कीअं हूंदो चाची? बाक़ी मां कूड़ थी ॻाल्हायां, उथी वञी ॾिस मानी पची पई आहे न, रुगो चांवर वात में ईंदई। न ग़लतीअ में थी वियो हूंदो। हाँ अञा बि थी वियो हूंदो, मञी नथी। चाची ग़लती थी वई भला। छो ग़लती थी? अटे हाणा चांवर, हाँ हाणे या मानी पचंदी की केर खाईंदो? भला धोई करे चाड़। दिल त चए थी इहो मथो कूड़े पिलोर करे छॾी। हाँ चाची वॾी थी पई आई, न त छा कंदी छा? आई मुंहिंजे घर में वेठे आगो तुझे घर में न आया। तू मुंहिंजे घर में आई कुछ दिए न त काकड़ो कढी बाहर कंदी सही, सारा साथी सामू थे। चाची तू हाणे मूंखे पाणी मां कढण थी चाहीं? आई निकरी बि ॾिस पाणी मां। जे पाणी में तोखे बोड़े बोड़े गोता न ॾियारियम न, पोइ ॾिस त कीअं थी तूं सुधरी। चाची हे ॾिस तुंहिंजो ई भत घाटो, तूं ई ॾाढी आहे, मां ईड़ी आहियां। आई बहिणी खुदा जी कुदरत आहे। मानी ही सड़ी वही ने निभागी जेवा। यार सच पुछो न, तुमा बिरादरन जे ठहण में खुश न आहियां। छो? सौ ढल जूं बेवाजिबियूं अञा मूंखां विसरियूं न आहिनि विसरियूं। वॾा ठह लाइ राज़ी आहिनि त असांखे बि मञणु खपे। मूं इनकार नाहे कयो, पर हिन दिल ते वेठल कटर कॾहिं बि न लहंदो। सौ ढल अॼु ताईं इन अख में काठी जी आया। कटर लाहिणा ऐं धोइणा पवंदा शफ़न। फ़ैसिलो थींदो, अमीन निबेरींदो, सभु बेवाजिबियूं तरी ईंदियूं शफ़न। यार खथुरिया सच पुछी न, मुंहिंजी दिलि मञे ई नथी। मुंहिंजी मंग जो न मुल न मिक़दार। हिन दिल जा समूरा धागा उड़ियल आहिनि। जज़्बाती न थी शफ़न, बिरादरनि में ठा चङो आहे। बिलाशक गुलण घटि में घटि तो छाण त बंदि थी वेंदी न। शफ़न 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 छा है? या ॻाल्हि करी असां को इम्तियाज़? का किशोराव न्यापो ॾिनो ॻोल्हे ॻोल्हे मस ते तो वटि पहुतो आहे। यार सो भी बुधाए, जल्दी कर, ये दिल थी धड़के। चाची धानो के धक्को लॻो आहे, होश में ई नथी अचे, अलाए मरे अलाए बचे। छा?
हिकदम गायब क्यों थियो? गायब ना है, आसपास आ। अॼु मारणो आहे या खेसि खाइणो आहे, दादन जो हुकुम आहे। त पोइ ॻोल्हे हथ करणो आहे। आया तो तेना बूढ़न में आ। अचो त पोइ ॻोल्हियूंसि। अचो। निकिरी जाओ, तरस ठोकियां सीने वारी सिधो ॿिए पार। ना हमिंद नक वढियोसि। नक वढियोसि? न, नक खे जीर ॾेई मंदिरो ठाहियोसि। वाह जी सलाह नहीं काबिल। सोगो क्यों ये चुरी न सके? मंदिरो खणी सगार खान के सलाम दे। यार बेइज्जती न कयो। खामोश, बेइज्जती इज्जत वारे थींदी आहे। उठो सुक झलियोस। दादन ते हमलो करें। रोड न त सा रुकजी वेंदी सदाई ला। खबर पवंदसि ड्राइवर नक खणी दादन सां न घुम सघंदो। रोज़ थो बेरे